सिंध कल्चरल फोरम जॾहिं दादू पारां शारती बटाई जो 349 ॾियारो सिंध प्रेस क्लब महड़ जे सहकार सां अल शफ़ीक पब्लिक स्कूल हाल में मल्हायो वियो। तक़रीब सदारत सिंध सलामत फोरम जे बानी चेयरमैन डॉक्टर ख़ादिम हुसैन शुमरो कई ऐं ख़ासि महिमान लतीफ़ पारकू डुनमो लाखेर, हबीब हज़ूरी, प्रोफेसर उबैदुल्ला लाखेर ऐं शफ़ीक अहमद चना हुआ। इन मौक़े ते लतीफ़ सरकार जे 339 जनम ॾियारे जो केक काटियो वियो ऐं मेणबती पिणु ॿारे रोशनी कई वई। शाह अब्दुल लतीफ़ बटाई जे फ़िक्र ते ॻाल्हाईंदे लतीफ़ जे पारकू नूर मोहम्मद लाखेर चयो त लतीफ़ साईं सिंधी ॿोली खे ज़िंदा जावेदान रखियो। हुन जा मुहावरा, तशबीहूं, इस्तारा ॿोली जी सूंहं ऐं सुबिया बरक़रार रखण में संगे मील जी हैसियत रखनि था। तक़रीब खे डॉक्टर ख़ादिम हुसैन शुमरे, हबीब हज़ूरी, प्रोफेसर उबैदुल्ला लाखेर, शौकत सुहारण, शफ़ीक अहमद चना ऐं मीर मुख़्तार अली अगुरो पिणु ख़िताब कयो, जंहिं लतीफ़ जी फ़िक्र ते रोशनी पिणु विधी। जे सिंध लिबरल फ्रंट जो चेयरमैन नवाज़ ख़ान ज़हूर पहिरीं मार्च ते दरिया जो ॾियारो मल्हाइण लाइ रैली में शिरकत जी दावत खणी कड़ियो घवर पहुची वियो। संदसि चवणो त दरिया बचाओ रैली में सिंध खे शिरकत जो सॾु ॾिजे थो। प्रेस क्लब कड़ियो घवर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे संदसि चवणो त सिंध में को बि ढैम क़बूल नाहे। अमीर सिंध जा माण्हू बुख बदाली जे भर चढ़ियल आहिनि। सिंध गैस ऐं तेल ॾिए थी, पर उन जो फ़ाइदो पंजाब पियो खणे। दरिया बचाओ रैली जी शुरूआत पहिरीं मार्च ते ख़ासि करे आल फील्ड खां कई वेंदी ऐं कड़ियो घवर प्रेस क्लब ताईं पैदल लॉन्ग मार्च कयो वेंदो। खेंजोलग ॻोठाणनि पारां ज़मीन घर ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ मुरीद शहर जे ॻोठाणनि बशीर शहर, शबीर शहर ॿियनि चयो त उन्हनि जी ज़री ज़मीन घर ते हथियारबंदनि कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं खेनि हिरासत सां करे पंहिंजे ॻोठ मां लॾाइणु चाहिनि था। हुननि मीडिया आॾो वधीक दाहियो त हिननि बासरनि उन्हनि मथां वॾा ज़ुल्म कया आहिनि। हुननि खे हिरासत करण ते हुननि जा ॿार स्कूल नथा वञनि। हुननि मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। जमाल शाह भरसां ॻोठ अली नवाज़ चांडू जे रवासनि पारां मोहम्मद असलम चांडू ऐं शमीर चांडू जे अॻवानी में कूड़नि बासरनि पारां मुबैना कूड़नि केसनि में फासण धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे मीडिया आॾो दाहियो त 3 महीना अॻु लाइक़ चांडू जूं 2 मासूम निगरूं क़तल कयूं वियूं। उन्हनि जे क़तल केस में जिनसा चांडू, गुलबहार चांडू ऐं ॻोठ जे नेकमर्द ग़ुलाम शबीर चांडू खे फासायो वियो, जॾहिं त निगरनि खे जवाबदार मिठू चांडू ऐं अहमद चांडू क़तल कयो हो, जेके बासर लुकमान चांडू जा वेझा अज़ीज़ आहिनि। खेनि बचाइण लाइ उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल कराया विया। बासर रोज़ानो धमकियूं ॾेई रहिया आहिनि त तव्हांजे चाचे लाइक़ चांडे खे बि क़तल करे उनजो केस उन्हनि ते दाख़िल करायो वेंदो। हुननि आईजी सिंध SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ ॾियारो वञे। असां ते केस कया विया आहिनि रिस ग़ुलाम शबीर चांडियो ते, मुंहिंजे भाउ जिनसार चांडियो, गुलबार चांडियो, दिलीजान चांडियो, उन्हनि ते बेगुनाह चइनी ते केस कया विया आहिनि। जेकी हक़ी आहिनि 2 सही कातिल उन्हनि जा मिटनि, उन्हनि जा अज़ीज़नि असां ते बेगुनाह केस कयो आहे। ऐं जेको कयो आहे MPA सरदार ख़ानमद ॾियारी पियो करे ऐं लुकमान चांडियो पियो करे। असां चांडिया बिरादरी खे को बि नुक़सानु थियो उनजो ज़िम्मेवार लुकमान आहे ऐं जेको बि हींअर कयो आहे त ख़ानमद ॾियारी ऐं लुकमान पियो करे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।